दादी पोपटी हीरानंदाणीअ जे लाइ मां राधा बेख़बर हिकु कविता लिखी आहे। तव्हां सभई हिन कविता खे ॿुधी करे ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजी इहा नंढड़ी कोशिश तव्हांखे कीअं लॻी। त पेश आहे सिंधी कविता साहसी सिंधियाणी। दादी प्यारी पोपटी हीरानंदाणी, साहसी सिंधियाणी, साहसी सिंधियाणी। दादी प्यारी पोपटी हीरानंदाणी हुई हैदराबाद सिंध जी हूर, जंहिं कारीगरी कलम सां करे कयो सिंधी साहित्य खे मशहूर। बर्थ भरींदी हुई लिखंदी लेख किसा कहाणियूं, नृत्य नाटक गोवर्धन गीता जूं वाणियूं। सभिनी जे लाइ दादी पोपटीअ पंहिंजो पाण पतोड़ियो, पंहिंजी दिलि सां ॿी दिलि खे हुन कीन जोड़ियो। शेरो शाइरी लिखण जो शौक़ु किन किताबनि में नज़र आयो, इनक़िलाबी जुनूनी जज़्बातनि घणनि खे भड़कायो। ज़ुल्मनि ज़िंदगीअ खे झिंझोड़ियो, शिद्दत सां शरीर ऐं मन खे बीमारीअ वकोड़ियो। पर तॾहिं बि दादी पोपटीअ पंहिंजी मिठड़ी माउ सिंधी ॿोलीअ खां मुंहुं न मोड़ियो। चवे राधा बेख़बर रहंदी सदा हयात, साहसी सिंधियाणी। सिंधियत लाइ सुहिणी सौगात दादी पोपटी हीरानंदाणी, साहसी सिंधियाणी, साहसी सिंधियाणी। महिरबानी। दादी पोपटी